आल सिंध मलिक वेलफेयर इतिहाद जिला घोटकी की बाडी जी हलफ बरदारी तकरीब मकामी होटल में कोठाई वई, जंहिं चूंडियल उहिदेदारनि हलफ कयो। आल सिंध मलिक वेलफेयर इतिहाद जिला घोटकी जे बाडी जी हलफ बरदारी जो प्रोग्राम एक मकामी होटल में थी गुज़रियो, जंहिं में ज़िले जे चूंडियल बाडी जे उहिदेदारनि खां मरकज़ी नायब सदर रईस अमानुल्लाह मलिक हलफ वरितो, जॾहिं त प्रोग्राम में मरकज़ी इतलात सेक्रेटरी डॉक्टर नज़ीर अहमद मलिक, मरकज़ी डिप्टी ज्वाइंट सेक्रेटरी मलिक शौकत भाई ऐं मरकज़ी वर्किंग कमेटी जे मेंबर उस्ताद अज़ीज़ुल्लाह मलिक ख़ुसूसी शिरकत कई। ज़िला घोटकी जे बाडी जे में चूंडजी आयल उहिदेदारनि में सदर इमरान मलिक, सीनियर नायब सदर उस्ताद अब्दुल हकीम मलिक, नायब सदर अहमद अली मलिक, नायब सदर मोहम्मद सलीम मलिक, जनरल सेक्रेटरी बाबू गुलाब मलिक, डिप्टी जनरल सेक्रेटरी इल्ताफ हुसैन मलिक, लीगल एडवाइजर एडवोकेट बाबर अली मलिक, इंफॉर्मेशन सेक्रेटरी आबिद अली मलिक, डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी रईस मुख्तियार मलिक, रिकॉर्ड सेक्रेटरी वकार अख्तर मलिक, फिनांस सेक्रेटरी इरफान अली मलिक, ऑफिस सेक्रेटरी जावेद अली मलिक शामिल आहिनि। जंहिं मौके ते ज़िले सदर इमरान मलिक ॻाल्हाईंदे चयो त असांजी तंज़ीम सियासी न आहे ऐं न वरी ज़ाती मफ़ाद लाइ इस्तेमालु थींदी। असांजो मक़सदु पंहिंजी बिरादरी खे अॻिते आणणु ऐं बिरादरी जे माण्हुनि जी मदद करणु आहे। जिनकी होठ की जुम्ब से, वो जिनकी आँख की लत से कानून बदलते रहते हैं और मुजरिम बनते रहते हैं, उन शराब